लगातार 27 सालनि खां सिंधी रंगमंच जी सूंह खे सदाबहार बणाइण वारी सिंधी यूथ ग्रुप सिंधी नाटक प्रेमियुनि जे लाइ खणी आई आहे हिकु अनोखी सौगात। 1 2 टे बाबा गुडियाणे ॾे दानी जुदा न कर 1 2 टे रिटर्न्स। ये सभई कामयाब सिंधी फिल्मूं ठाहींदड़ VTV जे बैनर हेठ पेश थी रहियो आहे पब्लिक डिमांड ते हिकु फुल लेंथ सिंधी कॉमेडी ड्रामा माटेली ज़ाल। चटपटी चाप जहिड़ी चटपटी चाप आहे तहिड़ो चटपटो रंगमंच आहे। चाप छोला डबल तू खाई वठ दल। ए नाटकी शोरियूं ऐं शोरा हिननि खे न काई मना न काई झल। चटपटो माने समझो था न जंहिंमें मस्ती हुजे मजाक हुजे यानी त फुल टू कॉमेडी। पारिवारिक ऐं सामाजिक तंज जो मस्ती भरियो अंदाज़। तव्हां भी चटपटा थी करे अचजो। चटपटी चापा वांगुर मज़ो वठजो। हा त हिननि जो नाटक ॾिसण जे लाइ तव्हांखे अचणो पवंदो। तव्हां भी चटपटा थी अचो ऐं चटपट नाटक जो मज़ो वठजो। नाटक जो नालो आहे माटेली ज़ाल। 26 जनवरी शाम जो 7 बजे VTV जे पारां सिंधु यूथ सर्किल ते नाटक माटेली ज़ाल। उल्हासनगर में रंगमंच जे इतिहास में पहिरियों दफ़ो नई तकनीक यानी न्यू टेक्नोलॉजी रिकॉर्डेड डायलॉग ड्रामा। अचो 26 जनवरी शाम जो 7 बजे सिंधु यूथ सर्किल जे सहकार सां VTV जी पेशकश नाटक माटेली ज़ाल। हिन नाटक जे एंट्री पासिस लाइ तव्हां संपर्क करे सघो था सिंधु यूथ सर्किल ते या वरी फोन करियो 9822448808। यादि रखंदा सिंधी मज़ाकी नाटक 26 जनवरी शाम जो 7 बजे माटेली ज़ाल।